नाज़रीन ख़बर है नापरकोट थाने की हद तालुके खानापुर के ॻोठ महेराण बजाराणी में कच्ची पुल वटि चोई शाख के 20 फुट घारो पियो है। लातात ज़रई ज़मीन पानी हेठि अची वई है। वधीक सारियालो फसल ॿिड़ण जो ख़तरो पिणु मौजूदु आहे। आपाशी अमलो इतला बावजूद वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।